चाचा साईं, उन्हनि जज़्बात में अची करे मूं मोर जे मथां हथ खयो। इहा वॾे में वॾी ग़लती हुई मुंहिंजी, ऐं मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो कयां। हू चवंदा आहिनि त इंसान ग़लती जो घर आहे, ऐं मूंखां ग़लती थी आहे। इन जे करे मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। मूंखे माफ़ कयो चाचा साईं, मूंखे माफ़ कयो। बाबा असांखे दिलि में कुझु बि न आहे, पर असां इहो चाहियूं था त इंसान वॾाई न करे, छो जो वॾाई में बाबा कुझु बि न आहे। चाचा साईं, मां तव्हांजे साम्हूं कॾहिं वॾा इहो सोचे नथो सघां। असांजे साम्हूं न, पर कंहिंजे बि साम्हूं इंसान पाण खे वॾो न सम्झे। असां सभु बराबरि आहियूं, अमीर ऐं ग़रीब में फ़र्क़ु न सम्झो सोट। तूं सही सोट, मां ग़लति आहियां बसि, पर ॿीहर कॾहिं मूंखां अहिड़ी ग़लती कोन थींदी। हे चकर तव्हां मूंखे ॿई दिलि सां माफ़ करे छॾियो। असां त तोखे माफ़ करे छॾियो, पर तोखे मोर माफ़ करे थो या न? सुर सभा, हुनखां मां पाणे माफ़ी वठंदुसि जेकॾहिं हू हिते आहे त। हू हिते ई आहे बाबा, हुनजा मिट आया हुया, मथां उन्हनि सां हले वियो हुजे। हू पंहिंजे अज़ीज़नि सां मिली चुको आहे। उन्हनि खे मुंहुं ई ॾिसणो हुयो तव्हांजो त मोर हिते आहे। चाचा साईं, मां उन्हनि रही आहियां, तमामु बेस्ट माण्हू आहिनि, इज़त वारा माण्हू आहिनि, ऐं मूंखे बेइंतहा इज़त ॾिनी। ऐं हू महिमान नवाज़ आहिनि, महिमाननि जी वॾी इज़त कंदा आहिनि। कॾहिं न कॾहिं चकर ते हलंदासीं ऐं तोखे असां पाण सां गॾु वठी हलंदासीं। तव्हां ग्रेट आहियो, ग्रेट आहियो तव्हां चाचा साईं। अम्मा, मानी खाधई? न अम्मा, बुख न आहे। सॼो ॾींहुं रुली ऐं पिनी आई, अञा तोखे बुख कान थी लॻे। छोरी आई जिनड़ी आई। सजणनि खे सारींदे बुख मोकिलाई वई आहे अम्मा। अम्मा, हू तोखे मिलणा न आहिनि, पोइ छा तूं बुख ते रहंदी? न मिलण जी ॻाल्हि न कर अम्मा, अॼु न त सुभाणे ज़रूरु मिलंदा। मां असां पाण पिया था उन्हनि जे मिलण जी दुआऊं घुरूं, पर बिस्मिल्लाह करे तूं मानी त खा न बाबा। केतिरो तूं बुख ते रहंदी आहे? बाबा, मूंखे बुख क़बूल आहे, पर सजणनि जी जुदाई न। हिन करे चवां थी त वापसि ॻोठ हलो, मुंहिंजूं साहेड़ियूं मुंहिंजूं राह तकींदियूं हूंदियूं। राणी, तोखे घणे में घणो केरु यादि ईंदो आहे? को दिलि मां विसरियो ई न आहे त यादि करण जी लोड़ छो पवंदी? सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।